सिजावल पाकिस्तान जी आज़ादी जे ॾींहं जे हवाले सां अॼु SSP सिजावल ऑफिस में हिकु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें SSP सिजावल सईद इमदाद अली शाह, डिप्टी कमिश्नर सिजावल मोहम्मद इस्माइल मेमण, DHO सिजावल डॉक्टर शहनाज ख्वाजा समेत सवे पुलिस एहलकारनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। तक़रीब में पाकिस्तानी झंडे जे परचम कुशाई करण बाद सलामी पेश कई वई ऐं पोइ शहर में फ्लैग मार्च कयो वियो। सब जेल सिजावल जे कैदियुनि में फ्रूट ऐं मिठाई तक़सीम करण बाद तालक अस्पताल में मरीज़नि में पिण मिठाई वग़ैरह विरहाई वई। बाद में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी सुभान पंजाबी में झंडो फड़कायो वियो, जिथे स्कूली ॿारनि क़ौमी तरानो पेश कयो। SSP सिजावल ऐं डिप्टी कमिश्नर सिजावल वण लॻाया ऐं आख़िर में फ्लैग मार्च शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि तां थींदो वापसि SSP ऑफिस सिजावल में इख़्तिताम पज़ीर थियो। जो प्रोग्राम असां धूमधाम से मल्हाईंदा आहियूं, पर हिन दफ़े कोरोना SOP महरम आराम उन जे करे सादी तकरीब रखीसीं, बड़ो खानो बि हिन में रखियोसीं। जवाननि जी मुलाक़ात भी थींदी आहे इन बहाने सां। 14 अगस्त आज़ादी जे ॾींहं जी ख़ुशी हूंदी आहे, उन जे करे हिन महरम जे करे थोरो उनखे असां घटि कयो आहे। इस जो महरम जा ॾियारा हलनि पिया इमाम पाकनि जा, उन जे करे थोरो असां हिनखे घटि पैमाने ते कयो, नंढे पैमाने ते। ऐं ठटे ज़िले जी ही पुराणो ठटो ज़िलो आहे। ख़ुशनसीबी आहे त क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना झिरक में पैदा थियो, जेको ठटे ज़िले में अचे थो। त ही ख़ुशनसीब डिस्ट्रिक्ट पुराणो चइजे, हींअर त अलॻि थी वियो आहे। ख़ुशनसीब डिस्ट्रिक्ट आहे जेको बानी पाकिस्तान जो बानी ठाहिण वारो ऐं असांजो पाकिस्तान वॾी कुर्बानियुनि खां पोइ जिदोजहदुनि खां पोइ आज़ादु थियो आहे। हीअ हर असांजे पाकिस्तानियुनि जे लाइ ख़ुशीअ जो बाइस आहे। थैंक यू। रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यकीनन जेको आहे सो 14 अगस्त जो ॾींहुं असांजे लाइ हक़ीक़ी ईद ऐं ख़ुशी जो ॾींहुं आहे। बहरहाल जेको आहे सो मुहर्रम अल हराम जे सिलसिले में छो जो मुहर्रम अल हराम जो जेको महीनो आहे, इन मुक़दस महीने में नवाज़ रसूल अलैहिस्सलाम जी शहादत आहे। उन जे एहतराम ऐं बिलख़ुसूस जेको आहे सो हिकिड़ी आलमी जेका वबा आहे कोरोना, उन कोरोना खे जेको आहे सो एहतियात खां सवाइ जेको आहे सो मुंहुं ॾियणु ॾाढो मुश्किल आहे। उन जे करे जेको आहे सो उनखे मद्देनज़र रखंदे मुख़्तसर जेका आहे सा तक़रीब जेका आहे सा अॼु असां डिस्ट्रिक्ट पुलिस सिजावल जी तरफ़ां मुनक़द थी, जंहिंमें जेको आहे सो ज़िले जा सिविल इंतज़ामिया जा जेके आहिनि से अफ़सरान वग़ैरह उहे शरीक थिया ऐं महदूद जेको आहे सो पैमाने ते उहो थी वियो। जंहिं सिलसिले में बाक़ी आहे आज़ादी जो हक़ीक़ी मफ़हूम, त असांजे मुल्क जो असां सभिनी जो फ़र्ज़ु इहो आहे त हिते तमामु जेके रहंदड़ माण्हू आहियूं, उहे सिंधी, पंजाबी, पठान, कश्मीरी, इन सोच खां बालातर थी करे हिकु क़ौम पाकिस्तानी जेको आहे सो हुजण ते फ़ख़्रु महसूसु कयूं। इन ईअं ई असां जेको आहे सो मुख़्तलिफ़ मसालिक ऐं फ़िरक़नि में तक़सीम थियण जे बजाए हिक ई मिलत इस्लामिया जेको आहे सो जो हुजण जो सबूत ॾेई, ताकी असां पंहिंजे मुल्क में कंहिं बि क़िस्म जो इंतिशार ऐं जेको आहे सो उहो उनखे जेको आहे सो बची सघे। तरक्की की ज़मानत है